अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों जी ताज ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं असां सां गॾु प्यारी संगत है प्यारा प्यारा दोस्त शहबाज अली भुट्टो ऐं मुंहिंजो प्यारो दोस्त लियाकत अली भुट्टो साहब गॾु आहे ऐं गॾु थिया आहियूं ऐं ईद मुबारक ॾियूं पिया हिक ॿिए खे ऐं हीअ असांजो प्यारो दोस्त लियाकत अली। अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये ईद जो टियों ॾींहुं आहे, असां दोस्तनि सां मिलिया आहियूं, ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे ऐं कुझु ॿी बि संगत हुई उहा हली वई आहे। हाणे शहबाज भुट्टो बि असां गॾु आहे कुझु ॾींहंनि सां। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, ये अली मदद हक़ मौजूद सदाईं ख़ुशि जो ईद जो टियों ॾींहुं तव्हां सभिनी भाइरनि खे मुंहिंजी तरफ़ां ईद मुबारक। माशाल्लाह असांजी संदक वेठी आहे ज़ैद अली तैम, लियाकत अली ऐं असांजा कुझु ॿिया बि अदाकार हुया। माशाल्लाह उहे हलिया विया आहिनि। माशाल्लाह इंजॉय कईसीं, शहर में आयासीं, माशाल्लाह बहितरीनु माहौल लॻो पिया। जी दोस्तों, तमामु दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं ढेर सारियूं लख लख मुबारकूं हुजनि। अल्लाह हाफ़िज़।